दर्दन जो दरिया। हगालू भगालू लेला लालू जिन जलाली कमन कवाली हर पुत्र हवाली। मुखे चल मां गरीबा मुझी रोजी जो सुहाना फकीर से मुखे चल ताले वन तो वनी शनी तो मैं वनी तो मां हद कट न दी तो वनी तो निकली वनी तो उन रात फोटो ए सिकंदर ने अकबर खान सा गडोया तडे वो बची पर हाने कोन छडींदासी चाचा सही। अरे कब हुयस त छा थी पियो हाने तू टिन्ही गा लटायो जिया। चाचा सिर्फ इन अकबर सा असा जी दुश्मनी आ ए खत्म भी सिर्फ उन के ही करण वा इन गरीबन के छो सा खत्म। अकबर खान तुंजो कदे अकेलो घर न विंदी त कैसे पीछो कंदस आ तो का सलाह तो दे न पाण हमरान के वठी अया को चले किथे पूरो करे छडीस जेकॾहिं हमरा वठी मां वञू न ते हमलो कंदुसि न सॼो ॻोठ निकिरींदो। चाचा साईं असां ज़ाहिर थी पवंदासीं ॻाल्हि खे सम्झ। इन जे करे सिर्फ हिकिड़ी गोली हलाइणी आहे साहिब उहा अकबर जे सीने ते जीअं मूंखे ॾिनई न त बाहि कढंदासीं सबुर कर तूं। चाचा नवाब तुंहिंजे मथां हू शकू कॾहिं बि कोन कंदो राति जो सरू करे सीने मथां ठोकीजिस ॾिसां थो ॿ टे ॾींहं जेकॾहिं वज मिलियो त ठीकु आहे न त पोइ तूं जीअं चवे थो न ईअं ई कंदुसि। नवाब अॼु न त सुभाणे इहो वज ज़रूर ॾींदो। हा चाचा नवाब वज ॾींदो त रखंदासीं ओ मथा कहिड़ो शक कंदो यार ताईं दरगो सलाहूं कंदा एस ताईं कुझु कयो अथव कुझु बि न कंदो ताईं। चाचा करे ॾेखारींदुसि धमाको तोखे तूं बि ॿिनि टिनि ॾींहंनि में इहो धमाको ॿुधंदे। पेट में सूर आ ॾाढो पेट में सूर आ इन चोरे मूंखे मिर्चनि सां भरियल गिलास पाणी जो पीआरियो आ। सियाणी मिर्चनि सां भरियल गिलास ज़हर खां को घटि छा कोड़ा ने राय पे चोरे के अचण दे रबो त केती टंगू बाऊ भण्यासे एड़ो ता शरकती वासे याद कंदो निभागो के जाए जो शर्म ही न पियो अचे से। पर तूं के लाचार केड़ो जो तू सीढ़ी थी ओडा वई बेड़ा इन भुखे पेट जे ला वई से बस ये को 2000 कढण पर ने चोरे तक तेरी कोन गई कि जल्दी कर मिर्चू पानी में मिलाया तर भुखे ही पियारे से जने तो के बसली बुराई खयो थी वरती पेट में असली पाए पे थी बारे घोड़ा ने चोरे के ने वटिया एड़ो कुट को जास वो यो ही समझ जाती है मुझे आखिरी ख्वाहिश हुई। पर बुध यो मुसा इंदो मुझे पड़ाल चोरा और मुते तो आजमाए सब शयूं वटिया जिसमा कुट को दी मां से जेकर तुजी आखिरी ख्वाहिश है न त मां वणा तो वनी वठी तो अचास पर बुध जे न चे न पे चे पातरानी वटिया चीज ताल बुध उते त मुर्शिद लगो वेठवा पादर की आना तो मास बाकी हां डटा सटा नहीं वठी तो अचास ये ने मानन सा गड वेठो जे मानस पादर त हुन अमूरी त मुके खंब खंब करे छडे मुझे गाल बद नी चोरे के केलियो अच आइदा ही कम दे रस पे वठवा त पिया तो को मुझे हाल करे पेट में असली पाए थी बरे पई वना वठी तो अचास। जुबान संभाले गला है जुबान काकले में छिके न कढाए। अरे बस यानी बस बातो पियो तो जो लिहाज कया ए तू वनी तो आसमान ते चढ़दो अरे तू ठाहू को एतरो कोन थियो आई मु समझो त तू राजी अरे जे करे तू राजी न होए त छो न वरे आमड़े आई सावण के दान नहीं ए अचे उनन मुजी बेइज्जती कई अरे केड़ी सही तुजी बाह तुली थी वरा मखे चई जेतर तोखे मां पादर नाणा तेतर तू मुजी पचरी न छड़ींदे। यार ये बादशाह वारी गालियूं न कर खुदा बख्श खान हींअर भला मां तुंहिंजी पचर छॾण वारो तो रही आ
बाबा मूंखे तव्हांजो संग खपे खपे खपे। यार तू तो वॾो को बेपितो ही एतिरा पादर खाइण खां पोइ बि नथो सुधरी। अड़े हेॾे त भला तूं पंहिंजी भेण खे हरू भरू घर में विहारे वेठो आहीं। संग में जान चढ़ाए बाबा त सभिनी जो भलो थिए। जॾहिं मुंहिंजी भेण शादी करण ई नथी चाहे। अड़े डोलिया पुटवा, अड़े जरा तुम्हारी भेण मूंखे हिकु चक्कर ॾह दफ़ा मूंखे चयो अथसि त मां राज़ी आहियां, रुॻो मुंहिंजे भाउ खे राज़ी करे वठ। छा मुंहिंजी भेण तोसां शादी करण में राज़ी आहे? अड़े बाबा जेकॾहिं तोखे मुंहिंजी ज़बान ते एतबार न आहे न त भली न कर, पर वञी भेणे खां पुछ त उहो मूंसां शादी करण जे लाइ राज़ी आहे या न। अड़े उहा त चाहे थी त अॼु ई मां मोड़ ॿधी घोड़े ते चढ़ी सिधो अची तव्हांजे दर ते पहुचां। ॻाल्हि ॿुधाए त उहो मूंखे कल्ह मिली, असां त गाना बि ॻाया। चपड़ा त चोर है चपड़ा त चोर, चपड़ा त चोर है चपड़ा त चोर, ही दिल तुझे हवाले मुझे मोर। चपड़ा त चोर है चपड़ा त चोर, चपड़ा त चोर दिल पर चपड़ा त चोर, ही दिल तुझे हवाले मुझे मोर। चपड़ा त चोर है चपड़ा त चोर, चपड़ा त चोर है चपड़ा त चोर। अड़े अड़े वात तो पटियो चातो पियो ॾिसी। हींअर ई वञी भेणे सां सलाह कर, जेकॾहिं वाकई उहा राज़ी आहे त पोइ अॼु ई मोड़ूं ॿधी अचे थो दर ते पहुचाऊं। जेकॾहिं उहा राज़ी न आहे न त पोइ तव्हांजे पूरे कुटुंब जो कंदुसि मां ढींगो ई ढेरी। मासी, ओ मासी, काॾे मरी वई? अदा मासी जी भी का खबर ही कोन थी पई, अलाए काॾे हली थी वञे। अदा अधी ॾे वई हूंदी, हाणे मासी के घर में वेहण ई नथो अचे। घर जे कमकार लाइ हाणे असांखे का नौकरियाणी रखणी पवंदी। अदा नौकरियाणी जो अदा गुलू जो शादी करे थो। गुलू जो कमु ॾाढो ॾुखियो थींदो। हुन निबागे खे पैसनि जी ज़रूरत हुई, हुनखे पैसा मिलिया, हुनजो कमु थी वियो। हाणे ॾिसजां, इहो निभागो 10 सालनि खां पोइ संग ॾींदो ऐं असांखे हिन घर में नौकरियाणी रखणी पवंदी। अदा वो भला तुंहिंजी शादी कराई, तूं जेकॾहिं राज़ी हुजी त। मां त फालूं विझंदो थो वठां त मुंहिंजी शादी अॼु थी वञे, सुबुह को ॾींहुं न थिए। अबा कंहिंजी शादीअ जी ॻाल्हि पई हले? मासी तुंहिंजी शादी जी ॻाल्हि हले। अदा चए थो मासी खे घर में उहे वेहण कोन थो अचे, जेकॾहिं तुंहिंजी दिलि चए तुंहिंजी शादी कराए छॾे। छोरा वॾो को निभागो आहे। अदा गुलू मासी मुर्कई थी, इन जो मतलब त ख़ुशि आहे। उहो त सही आहे, पर हिन जो जोड़ किथां अटकंदासीं? अदा जाड़ो वते तो शादीअ लाइ कुता कोन थो। 2 चकर नज़ीराना फेरा ॾिना थे, उते खला लॻा अथसि। अदा जेकॾहिं तुंहिंजी इजाज़त हुजे न, मासी असां चाचे जाड़े जो वाह जो जोड़ ठहंदो। हाणे घणी थाप न कयो, तव्हां वियो त मां तव्हांजे लाइ मानी खणी अचां। मासी क़ुरान ते मज़ाक नथा कयो, जेकॾहिं तुंहिंजो राज़ पो हुजे न त किथे न किथे तुंहिंजी शादी करायूं। छोरा वॾो को बेशरम आहे। अदा सच में मासी राज़ी थी वई थी, थोड़ो जोर रखंदासीं न हा करे वठंदी। पासे असां मज़ाक था कयूं, तूं वरी सच समझी वेठो आहीं। हिन उमिरि में मासी जी जेकॾहिं शादी कराईंदासीं त माण्हू थूकूं कोन हणंदा। अदा वॾा जेकॾहिं कंहिंसां भॼी निकिरे त पोइ असां इज़त थींदी। बस अरे ही मासी जी उमिरि आहे भॼण जी, हाँ? या इश्क करण जी उमिरि आहे? कुछ हया कयो। सच्चो इश्क बुढ़ा न थी वे, चाहे चिटड़ी थी वे ॾाढी। सच्चो आदा वरिया मां त तव्हांखे मयार बि नथो ॾेई सघां, इन करे जो ग़लती बाबा जी आहे। पर तव्हां कुझु त ख्यालु कयो आहे, घटि में घटि बाबा जी अछी ॾाड़ीअ ॾे त ॾिसो आहे। मिठल मूं तुंहिंजे मुंहं ॾे ॾिठो आहे, छो तूं मुंहिंजे सोट आलिम खान जो दोस्त आहीं। बाक़ी तुंहिंजो इहो पीउ बंदूक खणण जे क़ाबिल आहे,
बंदूक बाबा के हणंदे त पोइ छा तूं बचंदे? जेकॾहिं न मुड़ियो न त पोइ बंदूक बि ठोकींदो सांस। रायत कॾहिं बि कोन कंदो सांस मिठल, कॾहिं बि न। हा मिठल, जेकॾहिं तूं एॾो पाण खे ठाहु थो सम्झी न त सॼो ॾींहुं असां तुंहिंजे साम्हूं घुमंदा पिया वतऊं। जेॾी महिल दिलि चवई बंदूक खई वॼाए। वरियाम मां कमज़ोर न आहियां, पर छा कयां, ग़लती बाबा जी आ। जे बाबा जी ग़लती न हुजे हा त तोखे ॿुधायां त मिठल उहो बाज़ आ जंहिंखे झटे तंहिंखे सटे। सत हिन मिठल में वॾी गर्मी आ। ग़लती बि हुननि जी ऐं दोॾा बि वरी असांखे थो ॾेखारे। पादर आ घट ऐं मानी आ ढव ते, तॾहिं त दोॾा ई ॾेखारे पियो। अस्सलाम वालेकुम गौरामा। वालेकुम सलाम। कंहिंजे इंतजार में बीठो है गौरामा? कंहिंजे बि इंतजार में हुजां, तुंहिंजो कमु आहे? मुंहिंजो कमु त न आहे, पर तूं कंहिं कम सां ज़रूर आहे। दोस्तूं लाहौती ॿार वेलनि, उन्हनि जे इंतजार में बीठो आहियां। चइबो त एॾा दादुला थी जो उन्हनि जे इंतजार में घटिया में बीठो ही। घणी ॻाढ़ी न सुञाणा त मां तव्हां केतिरा मुतबर आहियो। बीठल कंहिं ॿिए कम सां आहे, पर सची नथो करे। 301 302 ओ बा मुंह मुर्शिद थियण खां तोबा कई, रुगो मुंह मां हथ कढो। सियाणी वेचारो मरी पवंदो, हथ कढीस। मां हिनखे छॾींदसि निभागो किथों जो, जेका हिन मूंसां ताती कई आहे न उनजो हीअ अधु बि सज़ा कोन्हेसि का। तूं छा तो समझी त तूं सियाणी सां जुठियूं कंदे? हाँ, तोखे ख़बर न आहे मां सियाणी विझंदी रधे पके में पानी। हाँ विझदी रधे पके में पानी, पर खुदा के वज मुंह मां हथ कढ। जल्दी कर चवाई थी कुकुड़ थी। न मां कुकुड़ कोन थी। बुधी कोन तो मां तोखे चवां थी जल्दी कर कुकुड़ थी। हाज़ुर ध्यान दो, कुकुड़ तो थियणो पए हाणे वरी। तू छा तो चई कोन त मां हिन मां हथ कढां? जेको हिन मोए मूंसां हशर कयो आहे न उनजी अधु बि सज़ा कान्हेसि काई आहे। सियाणी चरी थी छा? मुर्शिद साईं के कुकुड़ बनायो थई। अरे दिजा तो तू विवाह जी ॻाल्हि कई। हाणे मां भला मुर्शिद साईं के कुकुड़ कंदसि? मुर्शिद साईं त पढ़ाई पियो करे, कुझु कोन लॻा। कीअं कोन ल? हाँ दी, मुर्शिद साईं पढ़ाई पियो करे। ॾिस जादो ॾिस, मुंहिंजो मुर्शिद पखिनारी ॿोलियूं ॻाल्हाईंदो आहे ऐं ॿोलियूं बि सम्झंदो आहे। जादो सुबुह खां वठी मुर्शिद साईं जो ज़िद आहे त अॼु मां ईअं ई पढ़ाई सॼो ॾींहुं कंदुसि। माई मुर्शिद पहुतल इहे पढ़ाई थो करे, ऐं जेकॾहिं पहुतल न हुजे हा त छा बेहोश न थी वञे हा? लॻे थो मूंखे बेहोश थियणो पवंदो, न त हे ईअं जिंद कान छॾींदी। हाँ ईअं करणो पवंदो। अधी मुर्शिद साईं खे खणी खट ते रखो न, ही त हाणे हथ न मां पियो वञे। मता आदि जादो मुर्शिद खे हथ लातो अथई। मुर्शिद बेहोश न थियो आहे, ओ वॾे मुर्शिद सां पथो ॻाल्हायो, कचहरियूं करे रमज़ में आ। निभागियूं खणनि ई कोन थियूं, तमाशो पे तू ॾिसण रुगो। हाणे कुझु न कुझु करणो पवंदो। हगालू भगालू लैला लालू जिन जलाली कमन कवाली पुत्र हवाली। मुर्शिद साईं तो त चयो त शाम। बस नादान माई, मुर्शिद जलाल में आए। मुरीदानी वन शरबत ठाया मुझे लाइ। हाओ मुर्शिद साईं जो आदमी भी शरबत खणी थी अचां, खोड़ शरबत। पहिरियां हिन मोए मुखे मिर्च पहिरिया, अॼु उहो साॻो हशर थी मां हिन सां कयां। डीह लाॻी थो थी तो का फ़कीर कढां मां।
मुर्शिद साईं खोड़ शरबत भगालू भगालू लैला लालू जिन जलाली कमन कवाली हल पुट हवाली नमाई यो शरबत आने तोखे पियणो पवंदो मां पिया ॾिसी छा थी हथ बसम करे छॾींदो मां पी माई वॾी प्यारीस हाँ प्यारीस प्यारीस मां पिया हाँ हाँ जरी थे मुर्शिद साईं पे चए तो शरबत कौन पी 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 बिस्मिल्लाह करे पी 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 सजे ओए पिए पी 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 ओए बाकी थोरो ॾिस मुरीदाणी मूं शरबत खे करामत सां मिर्च बढ़ाए छॾियो ऐं मुंहिंजी सची मुरीदाणी पी बि वई हक हक हगालू भगालू लैला लालू जिन जलाली कमन कवाली हल पुट हवाली रईस सुल्तान वारा असां सां नाइंसाफ़ी कनि था तव्हां उन्हनि खे सम्झायो हरूभरू असां सां नाइंसाफ़ी न कनि ॻाल्हि कहिड़ी आहे जो सुल्तान वारा तव्हांजो चप पइजी आहे ख़ैर त आहे न रईस मूं संग वरितो हाणे ही वरी अची विच में पइजी साॻियो ई संग गुलू लाइ पिया वठनि जेकॾहिं मालिक संग गुलू खे थो ॾियणु चाहे त पोइ हिन में मां छा थो करे सघां जेकॾहिं मालिक उन्हनि खे संग ॾिए हा त पोइ सुल्तान वारा उन्हनि जे घर में रोज़ रोज़ घिड़ी उन्हनि खे धमकियूं ॾियण ऐं हिसण जी कोशिश न कनि ठीक आहे ॻाल्हाईंदुसि मां सुल्तान वारनि सां ॾिसां त चवनि छा था भला ॿुध इहे सयूं भला हथ वारी मिश्र ते तयारो कयूं ते या पुड़े वारियूं हलिया मूंसां गॾिजी वेही सयूं खां हिन मोए खे थी छा वियो आहे ॾाढो ख़ुशि पियो नज़र अचे अलाए छा थियो अथसि मूडी ख़राब करे छॾी छितो थी पियो ई छा तोखे थियो छा आहे हा ज़रे चईं थो त वेही गॾिजी मानी खाऊं ज़रे चईं थो त उथ दिमाग़ जाइ ते अथई तोखे मां मानी गॾु खाराईंदुसि वरी ख़ुशि थी आई वञी मर मोआ कान थी तोसां गॾु मानी खावां छितो थी पियो आहीं बाहि का लॻई किथे न काथे वञी पहुचा करे जॾहिं मुंहिंजे ख्वाबनि जो ढींगो ई ॾे तूं 2 मिंट ॿाहिरि वेंदी आहे मूंखे सदोरी सां ॻाल्हाए छो मां ॿाहिरि वञा मुंहिंजी हिन सां गिला कने छा यदवा तुंहिंजी त ॾाढी किरियल सोच आहे मां किरियल सोच जी मालिक न आहियां पर तूं मूंखे नज़रअंदाज करण शुरू कयो आहे तव्हां ॿई पाण में न विड़ो भला मां हितां ॿाहिरि वञा सदोरी मूंखे तोसां 2 मिंट ॻाल्हाइणो आहे गोराम जेको बि कुझु ॻाल्हाइणो अथई न तूं ॻाल्हि कर दुआ फिलहाल ज़िद ते बीठी आहे ॿाहिरि कोन वेंदी जेकॾहिं हीअ इज़त सां हितां न वेंदी त पोइ बादरनि सां त वेंदी न तूं होश न विञाए मां वञा थी ॿाहिरि तूं सुठो नथो करी हल सुठो न पोकिया वॾी या मुड़ुस सां बात आहे हाँ गोराम ॻाल्हि कर कहिड़ो कमु आहे सदोरी मां ॼाणा थो त तोखे इहो जिन विन न आहे तूं मकर पई करी मकर पई कयां कहिड़ो मां मकर पई कयां इहो ई ॿियो छा कंदो हण जिन जो मकर करण किरी पवण मूंखे ख़बर न आहे तूं सॼी इहा फंटागिरी थी करी ऐं असांखे ॾिसी हरूभरू इहे कंध थी हणी जॾहिं खां शादी कई आहे पाण ॿिन्ही हिकिड़ी राति बि तुंहिंजे कमरे में न आहे गुज़ारी उहा राति खाली न आहे जे राति तूं कंध हणी केॾी महिल बेहोश थी वञी केॾी महिल रड़ियूं थी करी त अलाए छा थी सम्झ में ई नथो अचे मां हर राति कंध थी हणां बेहोश थी वञा अलाए इहो तूं तो चवीं मूंखे त ख़बर कोन्हे त मां ईअं कंदी आहियां छॾ हाणे छॾ इहे घणा हवाला न कढ
मूंखे ख़बर आहे त तूं इहो मकुर थी करे घणो मूंखे मुंझाए न। यकीन कर गोराम, मूंखे अहिड़ी का बि ख़बर न आहे। इहा ॻाल्हि तूं तो करी। हिन जो मतिलब त तूं सुधरंदी आहे न। गोराम, मां छा में कंदी आहियां जो तूं सुधरण जी ॻाल्हि पियो करी? तूं चङी शामी आहे, मूंखे सभु ख़बर आहे जेके तूं घर लताड़े आई आहे। जेकॾहिं मां एॾी गंदी हुयसि न त पोइ निकाह छो कई मूंसां? मां वधीक तोसां बहस करणु नथो चाहियां। मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। राति अचां त इज़त सां सही तरीक़े सां वेठी हुजांइ। इहे मकर बकर न कजांइ। कॾहिं न इहो मकर कहे पोइ यादि रखी छॾ, गौराम खान तोखे तलाक ॾेई छॾींदो। तलाक।